बिटशाह मां ख़बर ईंदा हलो त बिटशाह में पब्लिक हेल्थ जे मुसलसल नाइली सबब शहर जो मुख्य चौरायो तंबूरा चौक गटरनि जे गंदे पानी जे लपेट में अची वियो आहे। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह जो शहर हिकु भेरो ॿीहर गंदे पानी जे वर चढ़ी वियो। ड्रेनेज सिस्टम बि पब्लिक हेल्थ पारां पानी वारा मोटर ख़राब ऐं इस्तेमाल न करण सबब गंदो पानी गटरनि मां ओवरटेक थियण लॻो आहे। पब्लिक हेल्थ खाते जा ऑफिसर तोड़े मुलाज़िम पारां तेल विकिरो करण जो बि इंकशाफ थियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते गटरनि जो गंदो पानी बीठल आहे। ज़ाहिरीन तोड़े शहरी सख़्त परेशान। टाउन कमेटी बिटशाह पारां बि पब्लिक हेल्थ खाते खे हिकु हेवी जनरेटर पिण ॾिनो वियो आहे, पर अफ़सोस पब्लिक हेल्थ खाते अमलदार तेल बचाइण जे चकर में शहर खे हथ वठी ॿोड़ण लॻा। अहिड़े अमल ते लतीफ़ जे ज़ाहिरीन ऐं शहरिन वज़ीर आला सिंध कमिश्नर हैदराबाद डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ खाते जे नाइल करप्ट मुक़रर ऑफिसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं ईमानदार ऑफिसर मुक़रर करे शहर खे गंदगी खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।